बिस्मिल्लाह अची विया तव्हां? हाँ कुछ समझाई पंहिंजे सकीला देखे मूं त घणो ई सम्झायो तमांसि पर छा? हू चवंदा आहिनि न त इश्क हूंदो आहे अंध जे घोड़े ते सवार। सो चवे थो त शादी कंदसि त बरखा सां न त न। पोए अकेलो पुट संदसि दिलि जो रायो आहे, तव्हां ई खणी होॾे छॾियो। ज़ैनब ही तू छा पई चई? अकेलो पुट आहे तंहिं करे संदुसि हर जाइज़ नाजाइज़। नाजाइज़? इन में नाजाइज़ छा आहे? शादी? हाँ शादी सा भी कहिड़ी घटि ज़ात ऐं गैर मज़हब छोकिरी सां जंहिंजी किरत आहे नचण ऐं ॻाइण। नचण ऐं ॻाइण असांजे मुआशरे में बराबरि ऐब सम्झो वेंदो आहे। पर छा मल्हार पहिरियों अहिड़ो शख़्स हूंदो जेको कंहिं नचण ॻाइण वारी सां शादी कंदो? असांजे सिंध जा कई अहिड़ा वॾेरा ऐं सियासतदान आहिनि जिन जी ॿी शादी कंहिं न कंहिं नचण या ॻाइण वारी औरत सां थियल आहे। तूं ठीक थी चवी मल्हार जी मां, पर ही दुनिया बिचापड़ी अथई। जेकॾहिं पाण करे त सही ऐं जेकॾहिं ॿियो करे त ऐब। मूंखे उतां पुट पण आहे, पाण तां लोक नाहे खिलाइणो। लोक छो खिलंदो? अरे लोक छो खिलंदो? मुंहिंजो किरदार हमेशह साफ़ रहियो आहे ऐं आऊं नथो चाहियां नीच ऐं ॻाइणी छोकिरी जे करे जंहिंजी न ज़ात जी ख़बर न पीउ जो पतो अहिड़ो कमु करे आऊं पाण तां आङुरियूं नथो खणणु चाहियां। पर मल्हार जा पीउ बस ज़ैनब, मूंखे जेको चवणो हो सो चयो। मल्हार जा पीउ असांजो हिकिड़ो ई पुटु आहे। ओली सोली करे विधे। तूं मूंखे ढेयारी थी? आऊं सिर्फ़ मल्हार जो पीउ न आहियां, पर हिन तरह जी हिकु अहम सियासी शख्सियत बि आहियां। पुट जी नादानी जे करे आऊं पंहिंजो सॼो सियासी कैरियर ऐं खानदानी वकार दाव ते नथो लॻाइण चाहियां। बस ज़ैनब, हिन सिलसिले में आऊं जेकॾहिं कुझु करण बि चाहियां नथो करे सघां। पर इहो सिकीलधो आहे किथे? चई पे त हिते दिलि नथी लॻे, सो दोस्तनि सां वियो आहे भिटाई सरकार जी मदार। जेकॾहिं भिटाई सरकार जी दरगाह ते वियो आहे त चङो कयई, छो जो भिटाई सरकार असां सभिनी जो मुर्शिद ऐं रहबर आहे ऐं उन्हनि जो छॾियल पैगाम शाह जो रिसालो क़यामत ताईं सिंध ऐं सिंधियुनि जी रहनुमाई कंदो रहंदो। जेकॾहिं ओॾां वियो आहे न त चङो कयई, शाल भिटाई वटां ई का हिदायत मिलेसि। आमीन। हा पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झाए छॾिजांइसि त इहो शादी वारो जिन असां खां कोन रिझंदो। पर साईं। बस ज़ैनब, मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे ऐं हाणे दुनिया जी का ताक़त मूंखे पंहिंजो फ़ैसिलो बदिलाइण ते मजबूर नथी करे सघे। छा सम्झई?
निसोरोई नीह जो दिल में दूध दुखाए, अंदर आग इश्क जी बारे जान जलाए। आदि अवां तू मुखे सुञाणी थो? हाँ साईं, जॾहिं कल लतीफ़ सरकार जे दरगाह ते वियो हुअसि, उते वेठे मूंखे घड़ी पल लाइ निंड खड़ी वई हुई। ख्वाब में मूं अवां खे ॾिठो ऐं अवां मूंखे इझो की आया मल्हार, इझो की आया। अवीं कंहिंजे अचण जी ॻाल्हि पिया करियो साईं, ऐं अवां खे मुंहिंजे नाले जी सुध कीअं पई? जीअं न तो मुखे ख्वाब में ॾिठो, तीअं मुखे बि ख़ैर आऊं उन्हनि जी ॻाल्हि पियो करियां जिन सां गॾिजी तोखे विलायत वञिणो आहे। सामीअ जे रूप में सालिक बणिजी सुलूक जो सफ़र तय करणो आहे। आऊं हैरान आहियां, अॻे कॾहिं मूं अवां खे जाॻंदे नाहे ॾिठो, ऐं हैरान इन ॻाल्हि ते त आऊं हिते कीअं ऐं छो आयसि। कॾहिं कॾहिं के अणथिणियूं बि थी पवंदियूं आहिनि, जी साईं। छाकाणि त क़िस्मत जा फ़ैसिला किथे बेहद थींदा आहिनि। ऐं अवां जी ॻाल्हि कोन सम्झुसि साईं। तूं भागवंत आहीं, ईअं सम्झ, ईअं ॼाण त ही सभु लिखे जो लेख आहे। तोड़े हली तकड़ो, तोड़े हली विक, लिखे मजा लिख, लहंदी कान लतीफ़ चए। ऐं अणॼाण आहियां, मूंखे सम्झायो साईं त ही कातिबे तक़दीर ऐं कलम क्याड़ी न वहे हक़ आहे, त पोइ लैसल इंसान इला मां सा छा आहे? हीअ कोशिश, ही जहद, ही डुक डोड़ ॾाढी तकड़ थी, ॾाढी तकड़ थी। ही सभु लिखे जो लेख आहे। ये कायनात, हू खलकणहार, हू कारसाज, उभरो नथी। हा सबोई सभाल मझाई मालूम थिए। हो रहा ही बुत जरा जाओ न तरह हलण उथण जी त ठहियो, पर पासे वराइण जी सुध कान हुयसि। पर पोइ हो रहा खैर छॾिया बचा सुणाए सदैई सूरन जी। नको संदो सूर जो, नको संदो सिक, अदद नाहे इश्क पुॼाणी पाण लहे। साईं, जेके आऊं चाहियां थो उहो पिरी मूंखे मिलंदो। इश्क नाहे रांद जो की कंस गभरो, सिसी नेज़े पांद उछल त अध थिए। मुर्शिद लतीफ़ त का ॿी ॻाल्हि थो करे। कहिड़ी साईं? गोलियां मला शाल म मिला होत। भला छा था चवनि तुंहिंजा माइट सेण?
इंसानी वकार ऐं ज़ात कम ज़ात जे घेरे में आहियो साईं। ऐं सेण सेण त पोइ जी ॻाल्हि आहे साईं, मूंखां त माइजी नथा वञनि। ही ज़ात जी मतभेद ऐं ऊच नीच कंहिं ठाही आहे साईं? माण्हू ॾाढा भोरड़ा आहिनि, अलाए छो नथा सम्झनि त ही तकबुर ऐं गुरूर त रुॻो हुन खे जुॻाए, कंहिंखे साईं? हू जेको हिन सॼे जहान जो ख़लकनहार आहे। संदसि अनेक नाम आहिनि ऐं हर हिकु नाम संदसि का न का सिफ़त बयान करे थो। सभु सारा उन्हीअ ज़ात जे लाइ त आहे जंहिं ज़ात जे अॻियां बाक़ी सभु ज़ातियूं ढोंग खां सवाइ कुझु न आहे। तो सुणी थो न, ही जे कन कपार सूदो सुणी न सुणनि, अंदर जे आहिनि सुण सनी हो तिन सी। रहा थई रात सुबह विदई साबरी, लोलो मंझ लतीफ चए कर तनी जी तात, संदी जोगिया ज़ात बे भेरे भाग बड़ी। Apa? Yang ini ayah ke? Siapa? Siapa yang ayah ke? Apa henti untuk sanyari? Apa? Mati kau ni. Jadi, sahabat itu yang kita ada, yang kita buat berbaik. Jadi, nah, बिल्कुल ना। तो सफल ना, फिर के कोई न सुना पड़ा है। चला कि तुझे साहब के हुक्म में गुरुओं की वो छाई आए हैं उसने। ओसा, जाओ, चले, अब खत्म कर दो। ओए, तो मुझे तुझको तू सबका क्या हो? तू सबका क्या हो? ना मुझे सुने। Paling kira, kira apa? तो वो असी पूरा बंद कर रहे हैं इसे। गोरखवानी ना फरमाने का है बाबा। Laut baju, lamakan, laut baju laut. हाँ, हमारी मैसेज जैसा जुगाड़ चलूं। हाँ बाबा। Ang sangat besar. Ang laut besar. Ang utara besar. Hinggila jadi, उन्हें नाटी जो दर्शन करे पूरा भली उस कुछ पसंद जेरे रतीब सरकार फरमाए हैं आम नजम भी बनाए आम पर बाबा ऐसा नहीं रिपोर्ट करते साहब सब पर है पर आम वो खैर वो धमे खबर पड़ी थी कभी खुशी भी आ रही था
मिली भला साहब हिकड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो शाम हानो नालो छा आहे हिस्से मल्हार ओहो मल्हार जोगी ओहो जोगी मल्हार अरे हम सफर तमाम धर्म हो और धर्म से रमना हो दियो हम मल्हार जोगी जुग छड़े म्या पूरा पूरब पंध दे लाहो की लतीफते हलाला दे वल्लाई नदौ इल्ला दार सलाम साहिब सभन दे हाय हाय न हदे हमाते हैरान करो का खैर खबर न मल्हार जी मां काब खबर ना है पई या अल्लाह साईं तू खैर कजा मुझे टियो ॾींहं आहे मुंहिंजे बचड़े जी का बि खैर ख़बर कोन्हे का हू त संदसि सभिनी दोस्तनि खां पतो कयो आहे पर कंहिंखे का सुध ई न आहे पुलिस बि जांच में आहे पर अञा ताईं को खुर पेर लॻे ई नथो या रब तोखे पारत आहे ॾाढी परेशान आहियां मल्हार जा पीउ ज़ैनब तूं छा थी सम्झी त आऊं ख़ुशि आहियां मल्हार मुंहिंजो बि पुटु आहे पर मां जा अंडा तो वटि नाहे जे हुजनि हा न त पुट जी ख़्वाहिश खे ईअं तुरे न छॾी हा मल्हार जी मां ही तूं छा पई चई जेकॾहिं न मुंहिंजे वस में हुजे एतिरो प्यार थो कयां पूरो प्यार तोखे मेरो प्यार कहिड़े कम जो जेको सीने में साड़े रखिजे प्यार खे इज़हार घुरिजे ऐं इज़हार हो जेको अमल में हुजे और तव्हांजो मतलब तूं सही चई प्यार के इज़हार अमन पर अॼु ॻाल्हि सम्झ में त माइट जो औलाद सां मोहबत जे लाइ उन में अमन जी ज़रूरत हूंदी आहे तव्हांजो मतलब हमेशह इज़हार हो रहियो आहे मल्हार जी मां तूं त ईअं पई पिटको करी ॼण ख़ुदा न करे दुश्मन मरी वियो हुजे मरण रे दुश्मन वो तुम्हारी वाई न कट मल्हार जा पीए हेलो जी जीएसपी साहब छा काल है पर किथे ही कहिड़े वक्त ठीक है मेहरबानी एसपी साहब केर हुयो मल्हार जा पीए जल्दी ॿुधाए मुंहिंजे मन में आंध मांध लॻी पई आहे केर हुयो छा पे चयईं एसपी हो मल्हार जे बारे में पे ॿुधाईं छा पे चयईं चयईं पे त मल्हार खे काल जोगिन जे सुंग सां गॾु ॾिठो वियो आहे आख़िरी भेरो जोगिन जे सुंग सां गॾु पर छो मूंखे कहिड़ी सुध एसपी चयो पे त ओ काल काली रोड वारे मंदर वटां गंजे ट्रक ॾांहुं रवाना थिया आहिनि
केॾी महिल ड्रैपदी महल पोइ हाणे छा थींदो? छा वरी छा थो? आउं पुलिस सां गॾु वञा थो, संदुसि पेरा थो खणा। आउं हलंदुसि, बल्कि ईअं था कयूं, पुलिस खे छॾियूं था, पाण गॾिजी था हलूं, ठीकु आहे? जोगी कंदा तलब न रखन ताम जी ओटियो पियन लाहो तन लतीफ ते मन मारे कयो मुने सामी जागे सुने वसे के वे जाते जे भाई जोगी थिया त संग सभई टो जे जावा न जापदा जी तनी सी जो जे जावा न जापदा जी तनी सी जोड़ त तूं पहुची तोड़ मोहब्बत जे मैदान में जितो मुझे सपनों लाए उनको खाहोरन खफेसी सुझो लधो सुबह आशिक अड़े करे लंघ्या ला मकान हुआ में गॾिजी हू थिया बाबू जे बरिया सबोई सुभान आयो नजर उन्हनि खे सबोई सुभान आयो नजर उन्हनि खे आदि 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 मुझे आदि को दिखो आदि दिखो आदि यार बिछो तो क्या कौन है मार हां तो रब नजर थी लो जान सुबह थी अबे तो सारा करो अरे वो क्या वो मिसरी वो ये पता नहीं
दयाई कि तू केड़े बंद पेड़ पई सुती सेज हुयास मुखे आहा उधारो जिनी जागायास आऊं न जियंदी उनरे। छा मतलब? काका कॾहिं तोखे कैसा नीह लॻो? जे लॻो हुजे हा न त पोइ ईअं न पुछी। बरोबर हिननि हथनि में ॼाई आहीं नंढड़ियूं आहिनि जो तोखे पाले ताते वॾो कयो अथमि। तिर तिर वधंदे ऐं जवान थींदे तोखे ॾिठो पर अॼु तूं जंहिं ॾुख ऐं कर्ब मझां गुज़रियूं पई न धीअ मूंखां इहो ॾिठो नथो थिए, मूंखां इहो बर्दाश्त नथो थिए। हीअ बि त हिकु नीह जो क़िस्म आहे न। हा पर काका मां जे नीह जी ॻाल्हि थी कयां सो त ॿियो आहे। इश्क 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 त आहे ई नांग, ख़बर खाधनि खे परे। काका तूं भले मोटी वञ पर आऊं त वेंदी हुअसि ओॾां जेॾां मुंहिंजो मल्हार वियो आहे। आऊं मोटी वञा? न आऊं को डिॼणो आहियां छा? न न पूरा साथ रब को मिली को दो नहीं तो मल्हार नहीं है जो कंदा वही को ले लंदा तू तो कोई दूर चलो यार तेरी नहीं ओ मियां मुझो जीव जलायो जलायो अंदर आदेश लाजो लाहो अल्लाह चोरे बिनो चित्त के ओता कुन में ताज़ा पत्थर कख आदेसी उथी वया पई उॾा में रख सामी खणी संख वॼाए वाट थिया। साईं ही तव्हां छा पिया चओ? मल्हार जी मां ही तूं ॾिसी पई न ही विसामियल बाह जा निशान ही काठियूं ही काना इहे सभु निशानियूं अथई उन्हनि जोगियुनि जूं जिन सां रलिजी असांजो मल्हार
पूरब जे पंध वियो आहे। अल्लाह साईं चल पंहिंजी अमाल में रखेसि। थकजी पई हूंदी थोड़ी थोड़ी साईं बचे कोई कार झुकियाई घर थे चढ़ चुकियाई चोटी है घर जपी तेरे महान जी कोती सब थक लेंदा साई री खादी हेलो हेलो मुझे बटेरी कोरना मां वही बेसब्री बेसुखाई थींदड़ी। काश काश औलाद खे जो एहसास हुजे जॾहिं उनखे हल्की रहंड थी लॻे त माउ पीउ केॾो था पुछनि। आदेसी आदेश हिताई करे हलिया कापड़न कलब में वे म्या कयो दूराणो देश वेरागी नो वेश अल्लाह रावल ढके हलिया मिया। हेलो किथे आया हो तुम? ओका हेगे से मुखे की साड़ी ना वञो। सताई ते सताई क्या? बाबा एड़ो में नहीं तू ए बेटी को काम करे ना जो खाए पर जो निकले सताई तो के भूख जो रे ना गुरो तो पियो बस पेट पूजा करेगी थी अरे तो की कर क्या आगे या साथ में आया तो नहीं हो आगे तो तुझे जे गिरा जा अरे झूठा से जोगी फिटल से भोगी जिन शिकम धारिया लोगे भोगे सताई जो पर नहीं पूरी स्नान उड़ोगन वाह वाह जो की तो वही का कर दीजिए या बात नहीं मारे क्या दी भाई सरकार फरमान मारे तो वो है तो कहने के दो हो गए मत सुना क्या जो वो तो फकीर तो है तो वो बुझाई तो सब तो हो ना ये जो पांच पांच ना तो ये वो है एक में सब क्या भाव तो करता है आई लकड़ी सरकार वो तो क्या तो मुझे है क्या वतन तो बड़ी आयो वो समझी ना तो जल्दी मारिए मार वो चारों पास से किया मैं सलाम
जय समाज समूरी सिंध सां प्यार आहे ख़बर अथव छो त विधाई सिंध आहे ऐं सिंध विधाई इहो आहे जो तव्हां असां समूरो संसार विधाई सां मोहबत कयो बस बताइए सरकार सिद्ध जो मालिक है असां के सिद्ध की हिफाजत भी कर सकता है तो हमारी सरकार अल्लाह सबका तो देखने भी करती हो ना और सुमन भी करते हो आऊं घड़ी तुम चांदो के दिखायो वतन शाह के बिस्मिल्लाह जेड़ा कुर्ज कुकरा तेरा जाटन फुल तिन सामियुन जी सथ मरा जिनजे गोदड़िन में गुल अंदर मुल अमुल बहर कोझा कापड़ी साईं अवां अची विया हा साईं मुझे मन में अजीब माठार वारी कैफियत आहे जेकी इन हज़ार क़िस्म जा वहम ऐं विसविसा हुआ उहे पंहिंजी मौत मरी विया या त सुम्ही पिया हिकड़ो दस ॾियाए कहिड़ो साईं सामी तूं सलूक खे हथां हड मछद लॾींदन सी लॾ त रही तूं राज करे ऐं वरी बि कोन सम्झुसि राह शरीयत हलिया तफक्कर तरीक़ूं हाल हकीकत रसिया मारिफत मागऊं नासूत मलकूत जबरूत इनाम लदाऊं लाहूत लंघियाऊं हाहूत तां मथे हली तुंहिंजो जोग पुॼाणीअ पहुतो ऐं हाणे छॾ जागूटा जोगियुनि जा तूं ही कीम दुखाए वाज़कुर रब्बुक फी नफ्सिक अंदर आग जलाए जिन सजण सी साञाए तिन कना मिठो की न वियो जी साईं तूं हींअर ई हल ऐं तूं पूरब बजाए उत्तर ॾेका जिते माण्हू मेघ मेहूं सभु ॾाढा हलाक थिया सभु को पियो तुंहिंजी वाट निहारे तूं वञ ऐं उते वञी छा कंदुसि साईं ऐं कहिड़े मार्ग थिया नासूतानिया मणियाऊं मलकूत ॾे जोगी जबरूता विञाए वाट थिया जेॾां कंध तेॾां पंध बस तूं रुगो वाट वठियो वञ
मां अॻु पाण ई रसंदे। बस तूं वञ। खोए गोदड़ियूं बन गबरियूं ने खिंदाऊं खाए जेॾा जोग वियो नेण ते ॾाई नाए गुणो ई भाए दसनियूं शिव मत हट जूं नको अवां जो गुरु आहे ऐं न ई अवां जो जोगी। वो मुंहिंजो महबूब आहे, मुंहिंजो पीउ, मुंहिंजो पुनू आहे, जंहिं लाइ मां ससी बणिजी पिथू थींदी हुअसि पेर हाय हाय करे हाय। जीअण मुंहुं न जुगाए प्रिय तां पासो करे। तूं कहिड़ी छोकिरी? तूं बरखा आई न? हाँ जीजल, मां ही उहा भागी बरखा आहियां जंहिंखे अव्हां अणॾिठो ठुकराए छॾियो। हाँ, आउं ही उहा बरखा आहियां जे पंहिंजे मल्हार सां गॾु अव्हां जे घर अंगण में खुशियुनि जी बरसात जा सपना ॾिठा हो। पर छा थियो? छा सोचियो होसीं? छा थी वियो? थियो थी कुछ ना है थियो।
हाँ इहो सच आहे तां दौलत ऐं उहिदे जी मगी में मग हुयसि दौलत जे अंध में हुयसि पर मल्हार जे रुसा में तुंहिंजी साणस मोहबत मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं आहिनि अॼाऊं हिन धरती माउ जी मिटीअ जो सोह खणी तोखे पंहिंजी नोह तस्लीम थो कयां हाँ नोह तस्लीम वाह रंगी तुझा रंग वाह मालिक तुझा रंग अॼु मूंखे ख़बर पई त हे जात पात ऊंच नीच धन दौलत सब माया है मुझा मालिक सब माया है हलो हलो पर मल्हार फकीर जा पेर करूं जोगी साईं ओ जोगी साईं असांखे मल्हार जो ॾसु ॾियो वञो ईअं कीअं था वञो साईं साहब असांजो गुरू असांखां रुसी वियो आहे असां हुनजा पेरा खणूं था तव्हांखे बोलणो आहे त हलो त गॾिजी था ॻोल्हियूं गुरूअ खे साईं देर न करियो वक़्तु न विञायो जोगिन सां गॾु रलिजी हलो अचो डोरण घणो ॾाखड़ो डोर मां रेडिए ताता हो जो हुजरे जासी यार जिए जॾे पासे पाण थिए अला तॾे छॾज तकियो केड़ा पायो मूनन में वेठा से वेसल जोगी जाटा 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 जोगी जाटा कल अला जे आया अलोहित में अस्सलाम वालेकुम वालेकुम कराया कापड़ी दामन कमा सैन आया और सुनिया जोगी नखे दिया और सर के आधार जोगी ये आया आई छोड़ मुझे याद में रुकूं आप तो अंदर वाटर में जाओ परे बैठी तो भाई तक के भाई हां बोलो आयो ये सारे नोट में जो दोस्तों का आया बतरा खोटे के घर पासे सोमवार संगे परे परे निकलो मुझे घर पासे बनाया बाबा साईं बिन वरे खां जबल वठो ई ना वो अलाए असां जा हाल ॿुधाए या वो हाल समझो वो तो बादशाह करीम आहे जे जोड़े समूरो जहान थियो
लेती है चिदमर जे तब दे कि पलटे तब चले आओ आओ बच्चा हाँ बाबा भाई क्षमा कर दिया तेरी मुंह में सब्र की थी साईं जेकर एवढी हेती यादत करण वारा अर्ज न कंदा तो असीं त बिना गुनहगार आहियूं। वो ॾिसण पसंदि वारो आहे सभु कुझु ॾिसे थो सभु सुणे थो सभिनी जी ॿुधे बाबा साईं उहो मां ई ज़रूरु ॿुधंदो ऐं असांखे लीलाइन जे बि ॾिसंदो हूंदो आहे असांजे पारां पाठ आयो हुनखे रामत जो करे करियो पर हीअ त मींहं जी ॿुधई न आहे हा साईं असीं पंहिंजी बुद्ध त पूरी कयूं वधीक हू राज जो राणो बराबरि आहे असांजे बच्चा दुआऊं कंदा बेशक बेशक वर हाथ भला जेकॾहिं अव्हां जी आहे मर्ज़ी आहे त पोइ अभी ॿुधायो आऊं ॿुधायां पर अच्छा बाबा जेसीं मुंहिंजी रियाज़त पूरी न थिए या मींहुं न वसे मुंहिंजी इबादत में केरु बुख न लॻिजे केरु बि न जेकर बाबा जेकर ई जिन विनायो विजूद से फानी थिया फिला फिला न तन कयाम न कूद न को कन सुजूद जेला थिया नाबूद तेला गडिया बूद खेमिया ओ वीर सो गुरुअ जो पेर आयो गुरुअ जो पेर हां मल्हार जो पेर ही आ ना बा ओ हू मल्हार जोगी यो वेठो तव मल्हार ओ जवाब है तो गुरु साधो मल्हार गुरु ये साजो पुत्र है मल्हार मल्हार पुत्र है साजो बस भाई कर के रही भाई को तो काका बुलंदिया मड़ी इतना साजो मुर्शिद करीम है इस सपंजा तो बड़ी रियासत में बदल उनको हुकुम करा जेस ताईं उनकी इबादत पूरी न थिए ऐं ॿी न वठे तेस ताईं उनकी इबादत में केर बि रंग कान्हे केर बि न बड़ी तभी छापिया चो
ਅਸੀਂ ਕਿਹਦਾ ਕਛਣਾ ਕਟੇ ਤੇ ਆਇਆ को पूछेगा साजो मुर्शिद आ को पूछेगा साजो गुरु आ ए बाबा ये साजो बचड़ो पधारा मुझे हकीकी वारिस और आशिकाई किबले निमा कल्ब करे तनखे कयूं तबाह तौफीक जी तकबीर हणी जिस्मा कयूं जवाब तिन कहिड़ो ॾोह हिसाब जिन हींअरे हादी हल थियो ही सभ सां गजायो आहे ही तुंहिंजी मुंहिंजीअ जो छेड़ो ही ऊंच नीच ही हेठि मथां ही नंढ वॾा ही ज़ात पात सभु कूड़ आहे सब कूड़ा है ये हट वडाई ऐं छापे चयो तव्हां वारिस मीरास कंहिंजी मीरास कहिड़ी मीरास ही जग ही धरती ही जहान ही आसमान ही सब इन सब जो मालिक वो आहे जंहिं हिनखे ख़लकियो आहे तव्हां सां त हवा जे झूटे जियां अचणा ऐं वञणा पोइ कहिड़ी मीरास पोइ छाजो हट अरे तव्हां हिकु दफ़ो पंहिंजो हट मारे त ॾिसो हिकु दफ़ो झुकी त ॾिसो पोइ सभु जग हवा जे साम्हूं झुकनि अवी मोहब्बतुनि जो रिवाज विझी त ॾिसो नफ़रतुनि जो इलाज पाण ई थी वेंदो ऐं ही दीन धर्म सभु माण्हू जे भलाई लाइ न के फ़िरका ठाहे तफ़रिका विझंदा ऐं पोइ सारी रात सुभान जागी जिन याद कयो उनजे अब्दुल लतीफ चए मिट्टी मान कोड़े कन सलाम अचियो आगह उनजे जोगियड़ा जहान में होया मंझ हेमा आरामा उर्ख थिया ओडा अला कयाऊं कयाम आऊं न जियंदी उन रे